सोबोदेरो वेझो नवाड़ो शरीफ जे शहरीन इमरान भुट्टो, यूसुफ भुट्टो, माशूक अली भुट्टो, ममता सुमर में जे अॻवानी में सोबोदेरो नवाड़ो शरीफ लिंक रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई 2 कलाक धरणो हणी रोड ब्लॉक छॾियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त 1 हफ़्तो अॻु नवाड़ो शरीफ जे शहरी इमरान भुट्टो जे कपिड़े ऐं किराने जी दुकान खे हथियारबंद चोर खाट हणी रोक रक़म ऐं ॿियो सामान समेत 12 लखनि जी चोरी करे फरार थी विया हुआ। हुन चयो त सोबोदेरो पुलिस चोरीअ में मुलविस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे न सघी आहे, जंहिं करे सोबोदेरो थाणे जी हद में हर रोज़ फुर ऐं चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिं करे कारोबारी माण्हू पंहिंजा कारोबार बंदि करण ते मजबूर आहिनि। हुननि IG सिंध SSP खैरपुर खां घुर कई त इमरान भुट्टो जी दुकान मां चोरी थियल रोक रक़म ऐं ॿियो सामान वापसि न करायो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।